शैतान रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आउं बीठो आहियां शाहबार मुक़ाम में ऐं हिते हीरोइन वापाईंदड़ मुख़्तलिफ़ नौजवान जेके आहिनि उहे पंहिंजूं ज़िंदगियूं तबाह करे रहिया आहिनि ऐं हीरोइन वापराए रहिया आहिनि ऐं उन्हनि जा असां ख़्यालात वठंदासीं। हू चवनि था त असांखे को अहिड़ो इदारो क़ाइमु करे ॾिनो वञे जेको असांजी हीरोइन छॾाए असां छॾण लाइ तयारु आहियूं ऐं छॾींदासीं। असांजा मुस्तक़बिल तबाह थी विया आहिनि ऐं असां मुख़्तलिफ़ ॿाहिरिनि शहरनि जा आहियूं पर पढ़ियल लिखियल आहियूं। असांखे कंहिं लाथो आहे, कंहिं असां सां दुश्मनी कई आहे, कंहिं पंहिंजे माली हालात जे करे जेको आहे हीरोइन वापराई आहे। असां चाहियूं था त असांजे लाइ इदारो खोलियो वञे ऐं पुलिस बार बार असांखे डंडा हणी जेको आहे भॼाइण जी कोशिशि थी करे। असां इंसान आहियूं, असां काॾे वञूं जॾहिं त अहिड़ो को इदारो बि कोन्हे जेको असांखे हीरोइन छॾाए ऐं असांजो तदारुक कयो वञे। असां हिन खां कुझु व्यू वठंदासीं दोस्तनि खां ऐं हिननि में पढ़ियल लिखियल सुठा सोबर माण्हू बि आहिनि। तव्हां छा था चवणु चाहियो? तव्हां केतिरी तालीम आहे ऐं तव्हां केरु आहियो ऐं छा तव्हां हीरोइन छॾणु चाहियो था? सर बिल्कुलु हीरोइन छॾणु चाहियां थो। मुंहिंजी 5 दर्जा तालीम आहे। मां पाण हितां जो लाड़काणे जो आहियां ऐं मुंहिंजो चवणु इहो आहे त हिते जेके खुलेआम हलाइनि था ऐं कनि था उन्हनि खे गवर्नमेंट ऐं पुलिस कुझु बि नथी करे, बजाए उन्हनि खे कुझु चवण जे असांखे दबाण में थी आणे ऐं 5 रुपया वठे थी, 50-60 वठी असांखां वरी उते ई बीठा चवंदा वञी जेको तव्हां नशो वठो। असांजी इहा अपील आहे। अच्छा, पुलिस तव्हांखे धक थी हणे हरूभरू तंग थी करे, तव्हां चाहियो था त कोई इदारो खुले जिते तव्हांखे हीरोइन छॾाई वञे? बिल्कुलु असांखे उहा हीरोइन छॾण था चाहियूं। अहिड़ो कोई इदारो खुलियो वञे जिते असांजे नई नसुल बची वञे ऐं असां हिन खे छॾण था चाहियूं। हिन जे करे दुनिया वारा या घर वारा या पंहिंजे मिट अज़ीज़ या दोस्त या अज़ीज़ करीब जेके बि आहिनि माना तव्हां खां नफ़रत कनि था। नफ़रत कनि था सिर्फ़ु असांखां न, असांजे हिन किरदार खां नफ़रत। जी नाज़रीन, अव्हांखे ॾेखारींदा हलो हीअ सभु जेके आहिनि चवनि था असां कारोबार रोज़गार वारा आयासीं, रिज़्क वारा आयासीं पर कंहिं दुश्मनी करे करे लाथो करे छो था हीरोइन छिकियो पोइ जेकॾहिं नंढड़ा बच्चा था छिकूं त असांखे तकलीफ़ थिए थो। 5-6 तकलीफ़ छा थींदो आहे? तव्हांखे हीरोइन न छिकींदा हुआ? हीरोइन न छिकंदा आहिनि, उपजा हद भॼंदा आहिनि सफ़ा। अखियुनि खां पाणी, पेट में वकड़, वात खां पाणी, दिमाग़ कमु न कंदो आहे, जिस्म में साह न हूंदो आहे। जी बाबा, हीअ जेको आहे दोस्त आहे हीअ एक्चुअली हैदराबाद जो आहे पर छाजे करे हीरोइन वापराए थो, छो थो वापराए, छा थो चाहे, हिन खां असां व्यू वठंदासीं। जी अदा, तव्हां पंहिंजो तारुफ़ कराईंदा पहिरियों? ऐं पाण शाद से नपड़ो हिते वेठो आहियां सर। हिते ॿियो सर ॿियो कुझु बि न आहे। असां इहो ज़ुल्म आहे सर, जेके हलाइनि था उन्हनि खे कुझु नथो कयो वञे। हलाईंदड़नि खे ऐं जेके असां वठंदड़नि खे सर लठी था आणनि बेगुनाह, बाक़ाइदा लठी था आणनि सर। जिते चवंदा असांखे भई हिकु मिंट वठी हलो अॻिते, उहो बि न। वरी जिते वरी ॿिया उते वियूं था हिकनि ते उतां बि था रहनि था। मां जा त असां ग़रीबनि सां ज़ुल्म छो था कयूं? असां ग़रीब तव्हां छा था चाहियो? हुकूमत आहे तव्हांजी कहिड़ी डिमांड आहे? हुकूमत सर इहा असां डिमांड, असां ग़रीबनि सां इहा हेल्प कई वञे सर। असां प्लीज़ असां ख़ुदा वास्ते असां वज़ीर आला खे इहो था चवणु चाहियूं त वज़ीर आला साहिबु असां सभु असांजी तालीम जेके आहियूं तक़रीबन इंटर ऐं मैट्रिक वारा आहियूं बाबा साईं। प्लीज़ इहो असां वज़ीर आला सां इहो था चऊं असांखे को सुठो इदारो खोलियो वञे जंहिंमें असां नौजवान नसुल बची पवंदासीं। हीरोइन छॾणु चाहियो था तव्हां? हा सर, हीरोइन खणनि था, चवनि था असां हीरोइन छॾींदासीं पर असां लाइ इदारा क़ाइमु कया वञनि। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो।